हाँ तो नमस्ते दोस्तों, कीअं आहियो? उमेद है बिल्कुल ठीक ठाक हूंदो। जी हाँ दोस्तों, दिसंबर जो ख़ूबसूरत रातियूं ऐं उनमें वरी जेका असांजी भील बिरादरी में काज जेके आहिनि से ख़ुशियुनि जो बाहिस बणियल आहिनि। सो हिन वक़्तु असां अदा मिठूमल जी जेका असां बारात में आया आहियूं हाला में, ऐं मिठू जो जेको सो वालिद साहिबु चाचो नारूमल ऐं पटेल गुणेसोमल जे घर इहे ख़ुशियुनि जा शादवाना हुआ। ऐं तक़रीबन अॼु खां 5-6 ॾींहं अॻु में जेका असां हीउ नंढो घोटु आहे ऐं हेॾा विजय कुमार ऐं साजन जेका असां बिरादरी जे काफ़ी मोज़िन शिरकत कई। सो हाणे जेका असां हिन वक़्तु हाला पहुतासीं ऐं हिन बारात में जेका असांजी भील बिरादरी जा काफ़ी मोज़िन आयल आहिनि। सभिनी आयल दोस्तनि जा थोराइट आहियूं। ख़ासि कर असांजो इंतिहाई बहितरीनु दोस्त डॉक्टर टीलाराम, हेॾा असांजो इंतिहाई बहितरीनु दोस्त राजा भाई, ऐं हेॾा असांजो प्यारो दोस्त भगत भागचंद सांगी ऐं साईं चेतनमल ऐं अदा कबीर उमल घोट जो सौट, ऐं उनखां अलावा डॉक्टर मुकेश कुमार ऐं डॉक्टर जयराम दास ऐं असांजो प्यारो दोस्त प्रकाश कुमार, ऐं उनखां अलावा बिरादरी जा ॿिया काफ़ी सारा दोस्त आहिनि। अदा राजू कामरेड, हेॾा असांजो घोट राजा हरेश कुमार, ही बि जेको सो कुझु ॾींहं अॻु में शादी जे बंधननि ॿधिजी चुको। सो असां पहुतासीं हिन हाला में बिरादरी जे सभिनी अज़ीज़नि मिटनि माइटनि जा, ख़ासि कर चाचो पटेल गुणेसोमल ऐं नारूमल, ऐं ख़ासि करे घोट भाइर असांजा अॼु विजय कुमार ऐं साजन दास ऐं मिठूमल ख़ासि कर थोराइता आहिनि। ऐं सभिनी दिलि वारनि दोस्तनि जो ख़ासि असांजे डॉक्टर टीलाराम जो सभिनी दोस्तनि जो थोराइतो आहियां जिन हिन ख़ुशी खे 4 चंड लॻाया ऐं असांजी बिरादरी में हिकिड़ो वॾो जेको सो ख़ूबसूरत जेको सो बारात जो हिकिड़ो समा कयो। असां पहुतासीं हाला में। ऐं तव्हांजो ख़ादिम दोस्त वफ़ा सुमरो लावती। अॻे कंहिं ख़ुशी ताईं ॾियो मुल्की मोकल जे पेर ते ख़ैर ख़ुदा हाफ़िज़।